दोस्तों आऊं कल खां थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञा पियो। नंगर पार्कर, सलामकोट, हींअर मिठी में या कासबो, हर जाइ ते ॿ पासा आहिनि। हिकिड़े पासे ही ख़ूबसूरत मिठी जो मंज़र आहे, जायूं ठहियूं पन, जुड़ाली मौसम आहे बेहतरीन, जेके सॼे पाकिस्तान में पेश थो कयो वञे त थर में गुलो गुलज़ार लॻी पई आहे, सावक लॻी पई आहे, हलो हलो थर घुमो। इहो हिकिड़ो पासो आहे। ॿिए पासे हर घिटी, हर चौक ते कारड़ा, कमज़ोर, फाटल पेरनि वारा, पासराटियूं निकितल ॿार, मायूं, बच्चा, न्याणियूं बिठियूं आहिनि, जेके चवंदा चाचा ख़र्ची ॾे, चाचा ख़र्ची ॾे, जिन जो पेट पुठनि सां मिलियल आहे, पासराटियुनि में हॾ निकितल आहिनि, अखियूं पीलियूं आहिनि, चप फाटल आहिनि, वारनि में चीड़ पई आहे नंढड़ियुनि न्याणियुनि जे, जुतियूं उन्हनि जूं आहिनि ई कोन, पेरनि में गर लॻी पई आहे, हथनि में नोहनि में कारे रंग जी मिटी भरी पई आहे, मुंहुं धोतल कोन्हनि, गिरा मानी जा खाधल कोन्हनि, लंघण आहिनि, चाचा ख़र्ची ॾे, अदा ख़र्ची ॾे। हीउ कहिड़ो थर ठाहियो अथव जिते सॼो पाकिस्तान कोमरी में ईअं आहे छा त हर रस्ते ते माण्हू बीठो आहे चाचा ख़र्ची ॾे? अयूबिया में ईअं आहे छा त हर माण्हू बीठो हुजे चाचा ख़र्ची ॾे? नथिया गली में लंघण ॿार बीठा हुजनि चाचा ख़र्ची ॾे, बुख पिया मरनि। अयूबिया, मरी, नथिया गली, सवात, गिलगित, हुंज़ा, स्कर्दू, माण्हुनि वटि रोज़गार आहे, नौकरियुनि में उन्हनि जो हिसो आहे, उन्हनि जो हर शइ में शेयर आहे। सिंध जे माण्हुनि जो हर शइ में हिसो ख़तमु आहे। थर में कोयलो आहे, दुनिया जो 7 नंबर वॾो ज़ख़ीरो कोयले जो, ऐं उन में कंहिं थरीअ खे, कंहिं नोड़ीअ खे, कंहिं रायमे खे, कंहिं खोसे खे, कंहिं भील खे, कंहिं मेघवाड़ खे, कंहिं कोलीअ खे 14 ग्रेड जे बराबरी वारी प्राइवेट नौकरी मथे जी कान मिलंदी। हुनखे चवंदा पटे वालो थी पाणी खणी अच साहबनि लाइ, पटे वाले जी नौकरी हुन लाइ आहे। सो बि एकड़ बेकड़ दरवाज़े ते दरवाज़ो खोलण जी ड्यूटी आहे। अंदरि ॿी मख़लूक वेठी आहे, पेशमाम बि ॿिए पासे खां अचे थो। सिंधियुनि में पढ़ियल लिखियल पेशमाम बि कोन थो मिलेनि, रोज़गार बंदि आहे। जेके वणेसि तंहिंखे बिलाल काका खे रस्ते ते मारे ॾियनि, जेके वणेसि तंहिंखे इरशाद रांझाणी खे मारे ॾियनि, ऐं सिंधियुनि जे रोज़गार जा सभु मौक़ा खसे वठनि। ऐं इहो करे केरु पियो? इहो तव्हां सां हिते थर में या जामशोरे में, दादू ज़िले में, या कंदकोट ऐं शिकारपुर ज़िले में, या तव्हां सां जाती ऐं सजावल में, इहो तव्हां सां को उहो कोन पियो करे त को नवाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ान अची कयो आहे। तव्हां सां इहो कमु उते जा हुकुमरान पिया कनि, सिंधी हुकुमरान। मिठी में ऐं हिन थर खां सवाइ मीरपुर ख़ासि ऐं उमरकोट ज़िले में 30, 40, 50 सैकड़ो आबादी असांजे नान मुस्लिम भाउरनि जी आहे। सही लफ़्ज़ कोन्हे पर वज़ाहत लाइ चवणो पवंदो त अक़लियतुनि जी आहे। उन्हनि मां उन्हनि खे मीरपुर ख़ासि ज़िले डिवीज़न जे 40, 50 सैकड़ो नौकरियुनि जो हिसो आहे। उन्हनि खे 10 सैकड़ो बि हिसो कोन्हे। उन्हनि खे 40, 50 सैकड़ो हिसो नौकरियुनि जो छो कोन था ॾियो? आम थरी जेको आहे, जेको ते वेठो आहे, उन लाइ हिते यूनिवर्सिटी कॉलेज को कोन्हे, का टेक्निकल इंस्टीट्यूट ई कोन्हे। बसि गेस्ट हाउस थरनि जो कमु आहे त बेदो ऐं पराठो पचाए जेको महिमान आहे उनखे अची खाराइनि। थरीअ जो कमु आहे त तव्हांखे गाॾी करे ॾियनि त तव्हीं वञी कारूं जरे मथां चढ़ी अचो, बसि घुमी अचो। टपड़ खाइनि ॿिया, तव्हांखे इस्तेमालु। अॻे लाट साहब जे ज़माने में इहो रवाजु विधो वियो त उमेदवार सभु पैसा वठी इलेक्शन लड़ंदा, तंहिंजे करे थर में रियल रेज़िस्टेंस कोन पैदा थियो। उनखे हाणे क़ौमी अवामी तहरीक चैलेंज कयो आहे त आम माण्हू इलेक्शन विढ़नि। आउं सिंध हुकूमत खां ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो थो कयां। ऐं उन ॻाल्हि में उहा ॻाल्हि करणु चाहियां थो जेका उन्हनि जे वस में आहे। मिलियन ट्री जो मनसूबो KPK ऐं पंजाब में आहे त 10 लख वण पोखिया वेंदा, किरोड़। हिते छो कोन था हेलीकॉप्टर ज़रिए सॼे थर में बरसातुनि खां महीनो अॻु में मई जून में हेलीकॉप्टर लखे किरोड़े ॿिज छटकाए छॾे आहे, जीअं बरसातूं पवनि हा उहे ॿिज फुटनि हा। इहो त आम, हिन में कहिड़ी अरबी फ़ारसी रॉकेट साइंस खपे ॿिज पोखण लाइ? ऐं सिंध जे आम माण्हुनि खे अपील थो कयां, सिंध जा माण्हू सरकार कुझु कोन कंदी। तव्हीं घुमण था वञो जामशोरे, थर, बदीन, सिंधी माण्हू तव्हां रस्ते ते कबूतरनि खे बाजरी खाराईंदा आहियो। ऐं हींअर
धर्मशाला में थी आया सलाम कोट जे उते जो उनजो इंचार्ज साईं हो उन मेहरबानी कई असां सां कचहरी कई 10 एकड़नि ते उन धर्मशाला जो हींअर दौरो करे आयो आहियां। उते चयूं त असीं 5 मण बाजरी घुराईंदा आहियूं पखियुनि खे खाराइण लाइ। सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां त जेॾा घुमण था वञनि पाण सां थैलीअ में खीसे में पाण सां अधु किलो ॿिज वठियो वञनि वणनि जो ॿूटनि जो, जितां लंघनि उते ई ॿिज जो हीअं करे बुक भरे छंडे छॾी। सॼी सिंध में सावक खपे। बरसातूं तॾहिं पवंदियूं जॾहिं सावक हूंदी, वणनि खे वण खणी ईंदा ककर मथां। थर में जेको हिते घुमण अचे थो जे सिंध दोस्त आहे जे आवाम सां मोहबत थो करे, जंहिं जबल ते वञे उन में 1000 ॿिज पोखींदो, उन मां 900 ॿिज कोन फुटंदा, साढा 900 कोन फुटंदा, 990 कोन फुटंदा। 10 ॿिजनि मां जीत जड़ा खाई वेंदा, पखी खाई वेंदा। 10 ॿिजनि मां 10 वण निकिरी आया त तव्हांजी ज़िंदगी उन तव्हांजे मुल्क, तव्हांजे सूबे, तव्हांजे वतन जी ज़िंदगी सजाई थी वई। सिंध में वण पोखियो ऐं सिंध में पंहिंजे रोज़गार लाइ लड़ो। ही सलामकोट जा माण्हू, कासबे जा माण्हू, छाछरे जा, डीपले जा माण्हू, मिठी जा माण्हू, तव्हीं मुतालबो छो कोन था कयो त असांखे रोज़गार ॾियो? तव्हीं छो कोन था चओ त असांखे कॉलेज ॾियो, असांखे यूनिवर्सिटी ॾियो? तव्हीं छो कोन था चओ त एंग्रो में असांखे नौकरी ॾियो? एंग्रो में 20 लखनि ते हिकिड़ो माण्हू रखी छॾींदा, 30 लखनि ते उहो सिंधी हूंदो, उहो सॼो ॾींहुं वेठो वकालत कंदो, 20 लख 50 लख वठी सॼो ॾींहुं वेठो वकालत कंदो त हा असां ज़बरदस्त कमु पियो, थरनि जी तरक़ी पई थिए। अब थरनि जी कहिड़ी तरक़ी? थर में त फ़क़ीर वधी विया आहिनि। थर जी कहिड़ी तरक़ी आहे? थर में त बचा लंघण, थर में त दोते भील खे मारे छॾियो, पोइ हुनजो खून जो सौदो बि कराए छॾियो। थर में थरनि दोते भील जे वारसनि, उनजी माउ मुंहिंजे कुल ते हथ रखी मूंखे चयो त पिनसूं पिनंदासीं पर आऊं ख़ैरात पिनंदसि, आऊं खून जो सौदो कोन कंदसि, पिनी खाईंदसि। उन वीचारी खे दबाव विझी कुझु माण्हुनि सौदेबाज़ी कराए छॾी। तंहिंजे करे थर खे तबाह कयो वियो आहे। उन तबाहीअ जे ज़रिए सिंध खे निपूड़ियो पियो वञे, सिंध जे माण्हुनि खे कुचलियो पियो वञे। सिंध में इलीगल अफ़गाननि जा कटक आबाद कया पिया वञनि, सिंधनि जे घसनि ते रस्तनि ते इलीगल इमिग्रेंट्स। ऐं ॿिए पासे मुल्की सूरताल ॾिसो पिया, को तालुक ई कोन्हनि। हू आयो, हू वियो वज़ीर अला, तव्हांखे एजेंडा में आयो, टिपा वेठा ॾियो पंहिंजे पराई शादी पे अब्दुल्ला दीवाना, बेगानी शादी में अब्दुल्ला ॾिसो वेठा वीडियो ॾिसो, जहिड़ी नेपाल जी पिया ॾिसो या श्रीलंका जी। वज़ीर अला फलाणो आयो, परवेज़ इलाही आयो, हमज़ा शरीफ़ आयो, फलाणो। बसि तव्हांजो छा वञे? अधो मुंहुं अधी ॼाई, असीं ओड़े जा ओड़ा, हू आयो, तव्हांखे छा मिलियो? तव्हांजा टपड़ त सालनि खां खाजनि पिया, त वेठा टिपा ॾियो राति जो फेसबुक टीवी पे ॾिसो, अबा आयो, वोट थियो, फ़ैसिलो ॾिनो, फ़ैसिलो इहो ॾिनो। सॼी दुनिया चयो त सभु जज गॾिजनि, चयो न असीं 3 कंदासीं। नतीजो इहो निकितियुनि जो अॼु जेको जुडिशल कमीशन में निकितो आहे, 2 ॼणा अकेला थी विया, ॿिए पासे 3 माण्हू बीह रहिया। पहिरीं चयऊं त मोकलूं आहिनि, जज गॾु नथा सघनि। बाबा मोकलूं आहिनि, जज कोन गॾु थींदा। पोइ वरी अॼु यकदमि इजलास कयो अथनि।